हिन माहे मुक़द्दस जे अचण सां इश्क वारन, अकीदत वारन, मोहब्बत वारन जे दिलनि में एक अजीब खुशी जी लहर अची वेंदी आहे। वो हर आशिक, हर मोहब्बत वारो पंहिंजे महबूब मदीने जे मीर, गमगीननि जे गमखार, मिस्कीननि जे मददगार जी जेका मोहब्बत वारी चिणग हर हिक जे दिल ऐं सीने में रखियल आहे, उहा चमकी पवंदी आहे। पोइ हर हिकु पंहिंजे महबूब सां मोहब्बत जो इज़हार कंदो आहे। वो कंहिंजो इज़हार इन तरीक़े सां हूंदो आहे जो पंहिंजे ॻोठ जूं खिटियूं ॿुहारींदो आहे, खिटियूं ॿुहारे करे मीलाद शरीफ़ जा झंडा लॻाईंदो आहे, पंहिंजे घर जे मथां मीलाद जो झंडो फड़काईंदो आहे। को वरी मोहब्बत जो इज़हार ईअं कंदो आहे, अगरि शाइर आहे त कलम खणी करे वेहंदो, महबूब जे सना में का नई नात तैयार करे वठंदो आहे। अगरि कलम नवीस आहे, कालम नवीस आहे त हुजूर जी सीरत ते को कालम लिखी पवंदो। अगर राइटर त किताब लिखण शुरू कंदो, अगर खतीब त नवा नुक्ता चूंडण शुरू कंदो। अगर आम मोमिन तो उनखे ख़बर पवंदी यार अज महबूब जे ज़िक्र जी महफिल आहे, महबूब जे मिलाद जी महफिल आहे। अज वञा छो न पंहिंजे दिल खे महबूब जो ज़िक्र ॿुधी सुकून ॾियारे। सुभान अल्लाह। हर हिकु पियो पंहिंजी मोहब्बत जो इज़हार करे। अंदाज़ मुख्तलिफ है। को मेहमान घुराए करे उन्हनि खे मानियूं खाराए, को महफिल सजाए करे नात खानी पियो करे, को सरकार जी आमद मरहबा जा नारा पियो हणे, को महबूब जे अज़मत ऐं वक़ार जी ॻाल्हि पियो करे, को हुजूर जे ख़त्मे नबूवत जो ज़िक्र पियो करे, को महबूब जे यारनि जो ज़िक्र पियो करे, त को महबूब जे घराणे जो ज़िक्र पियो करे। ही जेके भी ज़िक्र आहिनि सब शान वारा आहिनि ऐं अवां सोचींदो त इहे सभु ज़िक्र वठी वेंदा मदीने जे शहर ॾांहुं। अॼु असां बि हिन जॻह ते गॾु थिया आहियूं उन महबूब जो ज़िक्र ॿुधण लाइ। अब आहे या न? अवां पोयां वारा बि थोरो ॾाढा जो सुभान अल्लाह। हाणे न जंहिं दिल पर हबीब ते अव्हां असां कलमो पढ़ियो, जंहिं महबूब सां सिक जो सॻो तव्हां असां जोड़ियो, उन महबूब जो कमाल छा है, उन महबूब जो शान छा है। तुझी ऐं मुंहिंजी ज़ुबान खे ताक़त नाहे, बस एतिरो चवां त जीअं हज़रत हसन चयो, मा इन मदहतु मुहम्मदन बि मक़ालती वलाकिन मदहतु मक़ालती बि मुहम्मदी। हज़रत हसन फरमायो त मुंहिंजी ज़ुबान खे कहिड़ी ताक़त आहे जो मां पंहिंजी ज़ुबान सां सरकार जी तारीफ़ कयां, पंहिंजे कौल सां महबूब जो शान बयान करे सघां। बस एतिरो चवां थो त मां महबूब जो नालो वठी करे पंहिंजी ॻाल्हि खे अज़मत वारो बनाईंदो। सुभान अल्लाह। वो असां बि उन महबूब जो नालो वठी करे पंहिंजो शान वधाईंदा। अदा आहे या न? सब जागो पिया, थकिजी त न आहिया पियो? ॾाढा जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असां जो ईमान ऐं अक़ीदो आहे त असां जो महबूब पैदा थियो। छा थियो? अब मीलाद चवंदा न, मीलाद। इन मीलाद जी माना छा आहे? मीलाद इहो मस्दर मीमी में थी सके थो ऐं इहो इस्म ज़रफ़। अगर मस्दर मीमी हुजे ग्रामर जे एतबार सां तो इन जी माना थींदी ॼमण। ऐं असीं चवंदा हूं मीलाद मल्हाए करे त हज़ा असां जो महबूब ॼाओ। अगर इनखे इस्म ज़रफ़ बनाई तो माना थींदी ॼमण जो वक़्त या ॼमण जी जाइ। ठीक है, ये इन जी लफ्ज़ी माना है।
इस्तिलाह में मीलाद चइबो आ हुवा क़िराअतु मा तयस्सर मिनल क़ुरआनिल करीम व रिवायतुल अख़बारिल वारिदती फी मौलिदिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कुरान करीम जो पढ़ण माण्हू गॾु करे कुरान पढ़ो ऐं महबूब जे उन्हनि ॻाल्हियुनि खे बयान कयो, उहे मौजज़ा माण्हुनि खे ॿुधायो जेके हुज़ूर जे विलादत सां ताल्लुक़ रखनि। सुभान अल्लाह। इन शइ जो नालो मीलाद। ऐं असां मुस्लमान असांजो अक़ीदो आहे त हिन काइनात जे अंदरि जेका बि शइ तव्हां असांखे नज़र अचे पई, इन समूरनि शयुनि जो ख़ालिक़ अल्लाह आहे। ॻाल्हायो ही समूरी शयूं कंहिं पैदा कयूं? आसमान ठाहिण वारो केरु आहे? ॻाल्हायो अल्लाह। ॾाढो प्यारो लफ़्ज़ आहे, जुबान ते आणींदो दिल के सुकून मिलंदो। आसमान के कंहिं बनायो? जमीन पैदा करण वारो केर? ही वणन के बनाने वारो केर? ही दरिया पैदा करण वारो केर? ही सितारा बनाने वारो केर? हिन चंड के रौनक बख्शण वारो केर? सिज के रोशन करण वारो केर? अरहसार मखलूक जेका भी जमीन है आसमान जे अंदर तोखे ऐं मूंखे ॾिसण में अचे या न अचे, पर समूरी मखलूक जो ख़ालिक़ मुंहिंजो अल्लाह आहे। कीदो मञो पिया? तव्हांखे कंहिं बनायो? अल्लाह बनायो। हाणे ही जेके भी शयूं खुदा पैदा कयूं, जेके भी शयूं अल्लाह पैदा कयूं, इन्हनि में खुदावंदे करीम ॿ पहलू रखिया। घणा पहलू रखिया? हिकु रहमत वारो पहलू आहे इन्हनि में, ॿियो इन्हनि में ज़हमत वारो पहलू। हिकु रहमत वारो पहलू, ॿियो अदा हींअर मींहुं वसियो न, तबाही मचाए छॾी। तकरीबन सिंध जी महाराड़ीअ खे घणो नुक़सान पहुतो आहे। इन मींह में रहमत भी आहे, ज़हमत भी आहे। ही जेका हवा घुले पई, इन हवा जे अंदर खुदा रहमत भी रखी आहे, ज़हमत भी रखी आहे। या हवा गर्मीअ जी मौसम में थधड़ी ही रखी करे लगे तुझे ऐं मुंहिंजे जिस्म खे राहत ऐं सुकून पहुचाए, या रहमत आहे। पर गरम झोलो थी करे लगे जिस्म के सारे, या ज़हमत बनजी वेंदी आहे। ही सिज इन खे खुदा रहमत भी बनायो आहे, इन में खुदा ज़हमत भी रखी आहे। कायनात के अंदर जेके भी शयूं तव्हांखे असांखे ॾिसण में अचनि पियूं, इन जे अंदर ॿ पहलू अथव। हिकु रहमत वारो पहलू, ॿियो ज़हमत वारो पहलू। पाणीअ में, हवा में, सिज में, चंड में, इंसान में, जिन्न में, ज़मीन में, आसमान में, पत्थर में, वणन में, जेका भी शइ मौजूद आहे, इहे ॿ पहलू आहिनि। हिकु रहमत वारो, ॿियो ज़हमत वारो। पूरी कायनात में खुदावंदे करीम हिक ज़ात अहिड़ी पैदा कई आहे जंहिंजे अंदर खुदा ज़हमत रखी न है। उहो दिलबर हबीब महबूब मुस्तफा सरापा रहमत ही रहमत बणजी आहे। गाल समझे वञे? अवां खे मां गौर जी फिक्र जी दावत पियो ॾियां। गौर फिक्र जी सब शयूं दुनिया जूं खणो, सब शयूं दुनिया जूं खणो, उनमें रहमत भी नजर ईंदव, ज़हमत भी नजर ईंदव। पूरी कायनात में हिक हस्ती, हिक ज़ात अल्लाह अहिड़ी पैदा कई आहे जंहिंजो नालो मोहम्मद मुस्तफा है, अहमद मुजतबा है। उन दिलबर हबीब के खुदा अहिड़ो त बनायो आहे, अहिड़ो त बनायो आहे जो जंहिं दिलबर में ज़हमत आहे ई कोन। मुस्तफा महबूब तव्हां असांजे लाइ रहमत ई रहमत बणजी आहे। हाणे तव्हांखे माण्हू चवंदासीं इहो वरी तू चवेस बाबा असीं जेका भी गाल कंदा हूं अल्लाह जे कुरान मां कंदा।
कथा कंदा जेका न वो आयत मां जे साम्हूं पढ़ी आ मशहूर आयत हर एक जी ॿुधल आ नंढे वॾे खे याद आ इन आयत जो तर्जुमो पढ़ो अवां खे मालूम थी वेंदो त इहा आयत ॿुधाए पई त पूरी दुनिया में महबूब जी ज़ात हिक अहिड़ी आ जे पे रहमत ई रहमत आ ज़हमत आहे आयत जा लफ्ज़ कहिड़ा वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ॾाढा चओ सुभान अल्लाह वाह 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 महबूब खुदा दिनो ही एड़ो आसा के महबूब अल्लाह अता कयो ही एड़ो आसा के जो हिन जो जिक्र बुधजे त ढो थे ही न थे हिन जो शान जेतरो बुधजे दिल के सुकून ही सुकून पे मिले महबूब जो जिक्र बुधजे भी ढो न तो थे पर महबूब जो शहर दिसी अचजे भी दिल चवंदी आ त बार बार पे मदीनो दिसजे आहे या न के पंजाबी शायर ॾाढा सुहिणा लफ़्ज़ हो दिले नबी दे नज़ारे कोलो रजदाई न चई सुभान अल्लाह ॾाढा चए सुभान अल्लाह आशिक़ ॾाढा सुहिणा लफ़्ज़ चया फरमाए तो दिले नबी दे नज़ारे कोलो रजदाई सोना एहो जया जग विच सानो लभदाई निकरी पो मैदान में हर को पियो पंहिंजा सोना वठी अचे अची मैदान में बिहारियो पो ॾिसो त इन दिल पर जहिड़ो सोहणो अवां खे मिले थो न मिलंदो कीअं मिलंदो छो त हिन जहिड़ो सोहणो कंहिं माउ जड़ियो ई न आहे وأحسن منك لم تر قط عيني وأجمل منك لم تلد النساء خلقت مبرأ من كل عيب كأنك قد خلقت كما تشاء ही अकीदो बि ॿुधाया हुजूर जे सहाबा हजरत हसन पे फरमाए व अहसन मिनका लम तर कत आईनी ऐ सोना हबीब अहां जेड़ो सोनो मुजी अख दिठो ही ना अल्लाह दिसे की व अजमल मिनका लम तलद निसाओ अहां जेड़ो सोनो कह मां जणियो ही ना सुभान अल्लाह वो आशिक लफ्ज़ चया फरमाए तो दिल नबी दे नज़ारे कोलो रजदाई नहीं सोना एहो जया जग विच सानू लभदाई नहीं दिल नबी दे नज़ारे कोलो रजदाई नहीं कहा आप अल्लाह जिब्रील तुझा कहा आप अल्लाह प्यारे नबी नो लिया अर्श सजदाई है सोने नबी नो लिया अर्श सजदाई ने सोना एहो जया जग विच सानू लभदाई नहीं दिले नबी दे नज़ारे कोलो रजदाई अल्लाह फरमाए वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ऐ सोना हबीब असा तो के जहान जरा रहमत बनाए अरे इहो तर्जुमो आम फहम तर्जुमो जेको तमाम अक्सर मानू के इंदो हुंदो त वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन जो तर्जुमो ऐ सोना हबीब असा तो के जहानन जरा रहमत बनायो पर एकड़ो तर्जुमो ग्रामर वारो केड़ो तर्जुमो इन आयत जा हिस्सा है तवज्जो मुरा कजो घणा हिस्सा है
हिस्सा हिक वमा अरसलनाक ऐं ॿियो आहे इल्ला रहमतल लिल आलमीन। वमा अरसलनाक में हिक शइ जो इनकार पियो कयो वञे। अदा तवज्जो मुदा कयो साईं, तवज्जो आहे। सुभान अल्लाह। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। हिकड़ो वमा अरसलनाक ॿियो इल्ला रहमतल लिल आलमीन। वमा अरसलनाक में हिक शइ जी नफ़ी पई कई वञे ऐं इल्ला रहमतल लिल आलमीन में हिक शइ खे साबित पियो कयो वञे। नफ़ी कहिड़ी शइ जी आहे, इस्बात कहिड़ी शइ जो आहे? उलमा लिखो त वमा अरसलनाक में नफ़ी न शइ जी थी रही आहे त न मोकिलियो सो असां तोखे, न मोकिलियो सो असां तोखे। छा न बनाए मोकिलियो, ज़हमत बनाए न मोकिलियो, ज़हमत जी नफ़ी थी रही आहे। इल्ला रहमतल लिल आलमीन इन में इस्बात थी रहियो आहे त सोना हबीब असां तोखे ज़हमत न पूरी कायनात जे लाइ रहमत बनाए मोकिलियो। सुभान अल्लाह। नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए ताकीद, नाराए हैदरी। सरकार की आमद, दिलदार की आमद, प्यारे की आमद, मछली की आमद, मछली की आमद। नाराए रिसालत, नाराए हैदरी। ॾाढा जो सुभान अल्लाह। असां तोखे रहमत बनायो। छा बनायो आहे? रहमत। छा? इहो जेको रहमत जो लफ़्ज़ आहे इहो राहिमुन इस्म फ़ाइल जी माना में। रहमत जो लफ़्ज़ राहिमुन इस्म फ़ाइल जी माना में ऐं राहिमुन जी माना छा? रहम कंदड़। राहिमुन जी माना छा है? मुस्तफ़ा महबूब असां तोखे रहम कंदड़ बनायो। ऐं जेको रहम कंदड़ हूंदो आहे न उन जे अंदर वरी चार ॻाल्हियूं हुजण ज़रूरी। घणियूं ॻाल्हियूं? थोरो ॻाल्हायो। जेको रहम कंदड़ हूंदो आहे उन जो जिंदह हुजण ज़रूरी। छा? जेकॾहिं जिंदह न आहे त उहो रहम न करे सघंदो, उहो पाण रहम जे लाइक़ हूंदो। अवां जेको मरी वेंदो आहे उनखे छा चवंदा आहियो? मरहूम। छा चवंदा? हिकिड़ा वरी महरूम चवंदा। भाई महरूम न मरहूम। छा? मरहूम जी माना रहम जे काबिल, रहम जे लाइक़, जंहिंजे मथां हाणे रहम थियणु घुरिजे। जेको मरी वियो हाणे रहम जे लाइक़ तव्हां ज़िंदह माण्हू जे मथां रहम कयो। कहिड़ो रहम कयो? बाबा हुनखे जल्दी विहारे सिंजारे, अमानत जल्दी ख़ुदा जी बारगाह में पहुचाए अचो। रहम कयोसि। जॾहिं हुनजो खटोलो खणो, एहतियात सां खणो, तेज़ न हलो मथां हुनखे तकलीफ़ पहुचे। ही मरहूम आहे, रहम जे लाइक़। हाणे हिनजे मथां रहम करणो आहे। जेको रहम कंदड़ हूंदो आहे उन जे लाइ ज़रूरी आहे त ज़िंदा हुजे। उन जे लाइ ज़रूरी आहे त छा हुजे? जेकॾहिं ज़िंदह न आहे त पोइ रहम न करे सघंदो। हाणे मदीने वारो साईं रहम कंदड़ आहे। पोइ इन रहमत जे लफ़्ज़ मां मालूम थियो त असांजो नबी ज़िंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असांजो नबी तू ज़िंदा है वल्ला, तू ज़िंदा है वल्ला, तू ज़िंदा है वल्ला, तू ज़िंदा है वल्ला। मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। अल्लाह फरमाए सोना हबीब असां तोखे रहमत बनायो। रहमत बेमाना
राहिम जे राहिम माना रहम कंदड़ जेको रहम कंदड़ा उन जे लाइ ज़रूरी आ त उहो ज़िंदा हुजे असांजो नबी ज़िंदा असांजो नबी हयातुल नबी असांजो नबी ज़िंदा जंहिंजो अक़ीदो आहे त असांजो नबी ज़िंदा हथ मथे खणी करे चवे सुभान अल्लाह रहम कंदड़ा उन जे लाइ अंदर चार ॻाल्हियूं ज़रूरी हिकु त ज़िंदा हुजे ॿियो वेझो हुजे सुभान अल्लाह करीब हुजे छा हुजे जेकॾहिं ज़िंदा आहे साईं खान मोहम्मद साहब खे ख़बर आहे त गुलाम मुश्तबा फ़क़ीर तबियत सही न अथसि अदा हाणे इन जी मदद करणु घुरिजे पर जेकॾहिं वेझो हूंदो त मदद कंदो परे आहे त चवंदो कि भला मां कुझु नथो करे सघां जेको रहम कंदड़ आहे उन जे लाइ ज़रूरी आहे त ज़िंदा हुजे ऐं उन सां गॾो गॾु वेझो हुजे छा हुजे मदीने वारो साईं रहमत भी माना राह जे मालूम थियो त असांजो नबी ज़िंदा भी आहे त तुंहिंजो ऐं मुंहिंजो दिलबर हबीब वेझो भी आहे जेको वेझो हुजे उनखे सॾड़ा कजनि या न कजनि पर ॻाल्हायो त सही ख़ुदा जो कसम आहे अहिड़ो दिलबर हबीब आहे सिक मां सॾड़ा करीस अखियूं ॿूटे अस्सलातु वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैक या हबीब अल्लाह ही दुरूद पढ़ी दिलबर खे सॾ कर अखियूं ॿूटी दे देर न थींदी दिलबर जा दीदार थी सुभान अल्लाह ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती अजमेरी ॿुधो अथव ॻाल्हायो साईं कंहिंजो मुरीद आहे ख्वाजा उस्मान हारूनी कंहिंजो मुरीद आहे ख्वाजा आलिम थियो दीन पढ़ी आलिम थियण खां बाद में ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह जे दिल में ख्याल आयो त वञा कंहिं बुज़ुर्ग जी सुहबत में वेही करे रूहानियत जूं मंज़िलूं तय कयां सुभान अल्लाह उन दौर जो मशहूर आलिम अल्लाह जो कामिल वली हजरत ख्वाजा उस्मान हारूनी उन जी खिदमत में आयो अर्ज़ कई कि भला मुंहिंजी दिल थी जवे अवां जी सोबत में वेहा अवां खे जेका वंड मिलेला उन मां कुझु अवां मूंखे अता कयो साईं जन फरमायो ठीक है हाणे ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती अजमेरी रही पियो साईं जन ड्यूटी यह लगायस त असां जी दरबार ते जेके भी फ़कीर अचन उन्हनि खे तूं मानी खाराए खिदमत कजा मेहमानन जा हथ धोरा जा साईं जो ड्यूटी दे ॾींहुं मेहमानन जी खिदमत में रात जॾहिं थींदी हुई साईं ख्वाजा उस्मान हारूनी जंहिं कमरे में आरामी ही उन कमरे जे ॿाहिरां वेही रहे इंतजार में मुसल्लो भी खणी वेहे पानी जो कौरो भी खणी वेहे ठाव पानी जो भरे वेहे रात जो साईं तहज्जुद दे उथंदा मां पानी भी पेश कया त मुसल्लो सुभान अल्लाह रात मुर्शिद जी खिदमत में गुजारे ॾींहं जो फ़कीरनि जी बस साल पूरा साईं खिदमत घणा पर ॻाल्हायो तव्हां बि मुर्शिदनि वारा हो पर ॻाल्हायो तो सही तव्हां बि मञींदा हो वलियनि खे सभु वली असांजे अखियुनि जो नूर आहे असां सभिनी खे मञींदा हो दिल सां उन्हनि जो एहतराम कंदा पर अदा जंहिं डॉक्टर वटां फ़ाइदो मिलंदो आहे न उन जी ॻाल्हि कभी आहे न ॻाल्हि कभी आहे न अवां खे बि मां दावत ॾींदो सभु वली घुमो वञो जेका वंड मिलेव हासिल कयो सब सखी हन नवाजीदा पर दावत ॾींदो मां त हिकु दफ़ो अलाहाबाद शरीफ सजण साईं जी दरगाह ते वठी एक दफ़ो मुझे मुर्शिद जे खिदमत में वची ॾिसो अल्लाह हिन जवान खे भी वॾो कमाल ॾिनो
वलियन वटे उन्हनि जी सोहबत में हजरत ख्वाजा उस्मान हारूनी जी खिदमत के 10 साल पूरा हाने दिल में ख्याल पैदा किया ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी वञा महबूब जी बारगाह में हाजिरी ॾेई मदीने जी हाजिरी ॾेई मुर्शिद जी खिदमत में अर्ज कई क़िबला दिल थी चवे इजाजत हाने वञा महबूब जी बारगाह में हाजिरी ॾेई ख्वाजा उस्मान हारूनी इजाजत ॾिनी आयो मक्के शरीफ में उम्रो अदा कई उम्र अदा करण खां पोइ आयो मदीने में महबूब जी बारगाह में हाजिर थियण जे लाइ जॾहिं बाबू सलाम खां अॻिते वधियो ॼारिन जे साम्हूं बीहो हथ अदब जा ॿधी दुरूद ऐं सलाम पढ़ण शुरू कयो अखियूं बूटे अञा उते मस बीठो पंहिंजे मुर्शिद ख्वाजा उस्मान हारूनी जी ज़ियारत नसीब थी ख्वाजा उस्मान हारूनी फरमायो त ऐ मोइनुद्दीन अॼु पाक दरबार में पहुतो इन दरबार में असां जा सलाम भी अर्ज करे सुभान अल्लाह हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी महबूब जी बारगाह में पंहिंजा सलाम अर्ज कया पंहिंजे मुर्शिद जे तरफा भी सलाम अर्ज कया कबूलियत जो आलम एतिरो हो तारीख नवीसन लिखियो सीरत निगारन लिखियो त उन जगह ते जेके माण्हू बीठा जॾहिं हिन सलाम अर्ज कयो त उन सलाम जो जवाब रोज़े अनवर मां उनखे ॿुधण में आयो सुभान अल्लाह इन सलाम कयो मदीने वारे साईं पंहिंजे गुंबदे खज़रा मां जवाब ॾिनो वालैक सलाम या सुल्तान अल हिंद ए हिंद जा बादशाह तो ते भी सलाम मां पोइ खां पुछां त सलाम जो जवाब केर ॾींदो तोरो ॻाल्हायो ज़िंदा ॾींदो ऐं उहो ॾींदो जेको वेझो हुजे महबूब वेझो तॾहिं त मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी जे मुर्शिद ख्वाजा उस्मान हारूनी वारो पैगाम बि ॿुधी वरितो जवाब ई ॾिनई हुजूर रहमत बणिजी आयो रहमत बि माना राहिमुन जे राहिमुन माना रहम कंदड़ जेको रहम कंदड़ आहे उन जे अंदर 4 ॻाल्हियूं हुजण ज़रूरी आहे सुभान अल्लाह जेको ज़िंदा ऐं ॿियो वेझो टियों आलिम छा हुजे आलिम ॼाणंदड़ बि हुजे त न हिनखे तकलीफ़ आहे हिनखे मदद सुभान अल्लाह इल्म बि हुजे पर जेकॾहिं हाफ़िज़ साहब खे का तकलीफ़ हुजे ऐं मूंखे ॿुधाए मूंखे ख़बर ई न हुजे त मां साईं जी मदद नथो करे सघां तॾहिं कंदुमि जॾहिं मूंखे ख़बर हूंदी इल्म हूंदो हुजूर रहम कंदड़ जे अंदर 4 ॻाल्हियूं हुजण ज़रूरी आहिनि हिकु त उहो ज़िंदा हुजे ॿियो त उहो वेझो हुजे टियों त उहो आलिम हुजे मालूम थियो त असांजो महबूब आलिमुल गैब आहे अक़ीदो ऐं चौथी ॻाल्हि त मदद करण जो अख्तियार भी हुजे सुभान अल्लाह मदद करण जो अदा ज़िंदा भी हुजे वेझो भी हुजे आलिम भी हुजे ॼाणवर रखण वारो भी हुजे पर अख्तियार न हुजे से मदद न करे सघंदो बेशक सुभान अल्लाह पावर न हुजे आडू न हुजे ताकत न हुजे मदद न करे सघंदो उहो मदद कंदो जेके पावर हुजे अख्तियार हुजे मालूम थियो त असां जो तव्हां जो दिलबर हबीब मुख्तार सुभान अल्लाह अख्तियार वारो नबी अल्लाह फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ऐ सोना हबीब असां तोखे जहानन जे लाइ रहमत बनायो रहमत इन जो मतलब राहिमुल रहम कंदड़ ऐं रहम कंदड़ जे अंदर 4 ॻाल्हियूं हिकु त ज़िंदा हुजे ॿियो वेझो हुजे ॿियो आलिम हुजे चोथों अख्तियार वारो हुजे
अल्हम्दुलिल्लाह असा सुन्नी जो अकीदो आहे त ये चार शयूं मुस्तफा जे अंदर मौजूद आहे। सुभान अल्लाह। नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए तहकीक, नाराए हैदरी। संगाल समझ में अचे थी? अज तव्हांजा चार अकीदा आहिनि आहे त मसाजिद घणा अकीदा बि दुरुस्त रखो छो त अमल तॾहिं क़बूल थींदो आहे जॾहिं अल्लाह फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ऐ सोना हबीब असां तोखे जहाननि जे लाइ रहमत बनायो। असां तोखे ॻाल्हायो कंहिंजे लाइ आलमीन। ये आलमीन जमो प्लूरल अंग्रेजी ग्रामर इन जो सिंगुलर आलम वाहिद आलम। आलम छा चइबो? आलम चइबो आहे मा सिवल्ला। आलम छा चइबो आहे? अल्लाह का सवा हिन कायनात जे अंदर जेका भी मखलूक आहे उहा आलम में शामिल आहे। सुभान अल्लाह। अल्लाह का सिवा जेका भी शय आलम में शामिल आहे। हुजूर आलम जे लाइ न आलमीन सभिनी जहाननि जे लाइ रहमत बणिजी आयो। हाणे ही आलम जे में तमाम सारो पिया हिन खे आलम दुनिया सॼो हुजूर हिन दुनिया वारनि जे लाइ बि रहमत। पर हिकिड़ो ॿियो आलम आहे जंहिंखे कबर वारो जहान सॼो वेंदो आहे। आलम बरज़ख सॼो वेंदो आहे। हुजूर उन्हनि जे लाइ बि रहमत आहे। ऐं हिकिड़ो टियों जहान जंहिंखे आलम आख़िरत सॼो वेंदो आहे। मुस्तफ़ा करीम जी रहमत मां फ़ाइदो आख़िरत में बि मिलंदो। तव्हां सां हिन पंहिंजे जहान जो मिसाल हुजूर हिन जहान वारनि जे लाइ रहमत आहे। हिन जहान में केर केर आहे? मां अर्ज़ कयो त आलम में समूरी मखलूक अचे। जानवर भी अचन था, पखी भी अचन था, जिन्न भी अचन था, मलाइका भी अचन था, वण भी अचन था, इंसान भी अचन था। वरी इंसानन में मुसलमान भी अचन था, काफिर भी अचन था, मर्द भी अचन था, औरतूं भी अचन थियूं, नंढा भी अचन था, वॾा भी अचन था। जेके भी इंसान जिते आहिनि सभु आलम में शामिल आहिनि। ऐं मुस्तफ़ा करीम जे रहमत मां इन्हनि सभिनी खे फ़ाइदो मिली रहियो। मिली रहियो। अज वो केड़ो गुनाह हुआ जो तव्हां सां मुसलमाननि में न करे सोचो है न गाल जी। वो केड़ो गुनाह हुआ अगन नबियन जे उम्मत में हिकड़ो गुनाह हुंदो त अज़ाब नाज़िल थी। असां में सब गुनाह मौजूद पर यार कोई पे बच्चा पिया हूं सदको मदीने वारे साईं जो। सुभान अल्लाह। कोई भी एहसान इज्तिमाई अज़ाब नाज़िल नथो थे, शिकलूं तब्दील नथियूं थियनि, गुनाह करी पेशानी ते लिखजे नथो, पर्दो रखियो पियो आहे। ही पर्दो रखियल थी ही सदको मदीने वारे साईं। अल्लाह फरमाए मा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। सोना हबीब मां हिननि में अज़ाब कीअं नाज़िल कया, इन्हनि में तू मौजूद आहे। सुभान अल्लाह। तू इन्हनि में रही तो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात रहमत बणिजी आई आहे। तू रहमतल लिल आलमीन। हुजूर जी रहमत मां फ़ाइदो हिन दुनिया में भी मिले पियो, क़ब्र में भी मिलंदो, क़यामत में भी मिलंदो। तो अहिड़ो दिलबर हबीब तव्हां असांखे मिलियो आहे, हिन महीने में आयो आहे। उन महबूब जे अचण ते ख़ुशि थियूं या न? उन महबूब जे अचण ते मरहबा चओ या न चओ? खूब खुशी मल्हाए। सुभान अल्लाह। खूब खुशी मल्हाए। ये खुशी सभिनी खुशी जी सरदार जेके भी खुशियूं मिलियूं आहिनि हिन जे सदके। सुभान अल्लाह। आहे या न? पर ॻाल्हायो। महबूब जंहिंखे मिलियो हो न सभिनी खुशी कई। जंहिंखे मिलियो आहे अब दाई हलीमा खे मिलियो हो न
वेख के अपने बख्त हलीमा रब दा शुक्र मना दिए नबियां दे सरदार नु चुक के गीत खुशी दे गांदिए वेख के अपने बख्त हलीमा रब दा शुक्र मना दिए नबियां दे सरदार नु चुक के गीत खुशी दे गांदिए सबनी अम्मा हलीमा भी कही, अम्मा आमिना भी कही, जानवरन भी कही, पक्षिन भी कही, परिंदन भी कही, मक्के वारन भी कही, मदीने वारन भी कही, और समुद्र में रहने वारन मच्छिन भी कही। तो अज तुम खुशाही तो गलात सही तॾहिं त ही महबूब जे अचण जी ख़ुशीअ में हेड़ो जश्न मल्हायो तॾहिं त महबूब जे अचण जी ख़ुशीअ में हेड़ो सुहिणो प्रोग्राम अरेंज कयो आहे। मुंहिंजा भाइरो मुंहिंजा दोस्तो मां अर्ज़ कयां अल्लाह अहिड़ो महबूब तव्हां असांखे ॾिनो आहे, हू रहमत बणिजी आयो आहे। असां तव्हां जे लाइ महबूब जी रहमत अॼु बि क़ाइम आहे, अॼु बि आहे, अॼु बि उन मां फ़ाइदो मिले पियो। पोइ इंसान तोखे छा थी वियो, तोखे छा थी वियो? मां गुज़ारिश कंदो खुदा हिन बारिश में तव्हां असांखे थोरी गफ़लत खां बेदार करायो। अञा बि सुजाग न थियासीं, अञा बि बेदार न थियासीं त पोइ चऊं असां पंहिंजे भागनि ऐं नसीबनि खे कामयाबी चाही थो, कामयाबी चाही थो, फतह चाही थो, भलाई चाही थो, कंहिं ॿिए दग में नथी दग वठो मदीने वारे मीर सुभान अल्लाह। बस इहो दग वठ ऐं जंहिं महबूब जो दग वरतो न खुदा उन्हनि खे इज़त ॾे। ही दीन कंहिंजी ओधर न करो, दीन कंहिंजी जंहिं दीन जी ख़िदमत कई आहे न खुदा इज़त सां नवाज़े। तव्हांजे साम्हूं मिसाल आहे, हे अॼु तव्हां नौजवान जेके बि वेठा आहियो पाण में अमां आउटिंग जो प्रोग्राम कंदा आहियो। अदा स्कूल जा इम्तिहान थी विया, पढ़ाई करे करे थकिजी पिया हाणे हलो त भला काॾे टूर ॾेई अचो, आउटिंग करे अचो। सच ॿुधायो तव्हांजी दिलि पहिरियां पहिरियां गवाही कहिड़ी ॾींदी? मां तव्हांजे दिलि जी तर्जुमानी कयां छो तो नौजवाननि सां मिलण थींदो आहे। असीं बि टूर ते निकिरंदा आहियूं, कॉलेज वारा बि निकिरनि पिया, यूनिवर्सिटियुनि वारा बि निकिरनि पिया, महाराणी जा बि निकिरनि पिया, शहर जा बि निकिरनि पिया, पढ़ियल लिखियल बि निकिरनि पिया, अनपढ़ियल बि निकिरनि पिया, पर सभिनी जी दिलि ईअं चवंदी आहे यार हलो त सचल जी दरगाह ते सुभान अल्लाह आहे, यार हलो त कलंदर जी बारगाह में हाज़िरी ॾेई अचो, यार हलो त फिटाई सरकार ते थी अचो, यार हलो त पीर मिठा जी दरबार घुमी अचो, यार हलो त सोना साईं जी बारगाह में हाज़िरी ॾेई अचो, सजण साईं जी दरगाह ते थी अचो। छो कलंदर हेतिरा साल गुज़री विया, फिटाईअ खे हेतिरा साल गुज़री विया, तो ॾिठो बि न आहे, ज़ियारत बि न कई थी, ऐं अॼु बि तुंहिंजी दिलि में मोहबत मौजूद आहे। इन जे करे जो इहे दीन जे रस्ते ते हलिया खुदा दुनिया में भी इज्जत ॾिननि था, क़यामत इज्जत सुभान अल्लाह आहे न। तो तू ऐं मां भी इज्जतूं चाहियूं था त इज्जत दीन में, मुसलमान खे इज्जत दीन में मिले। पोइ अचो त दीन जो दग वठो, अचो त दीन जो दग वठो। ॾाढो प्यारो दग थियो, ॾाढो भलो दग थियो। सचल चयो न जेको हिन दग ते हलियो ऐं इश्क वारी मंज़िल माणे वरतई, पोइ उन जे अखियुनि में अहिड़ो पावर थी वेंदो, इन्हनि अखियुनि जो उहो कमाल हूंदो, हुस्न ऐं जमाल हूंदो जो बग़ैर कजल जे इहे अखियूं तकबीरूं विझी छॾींदियूं। हो रिय कजल तकबीर विझने थियो, ई सचल जो मौज।
हारिय कजल तकबीर विझने थियो सेकिय सुर मो पाइन अल्लाह सेकिय सुर मो पाइन रिय कजल तकबीर विझने थियो हारिय कजल अचो त दग इहो दीन जो दग वठो ये किथां मिलंदो दीन दीनदारी या मिलंदी अल्लाह वारन किथां मिलंदी अल्लाह वारन उन्हनि जी सोबत में छो तो उन्हनि जी नज़र में खुदा इहो कमाल रखियो आहे जो जेको इंदो आ न चवंदा हन तैबा से मंगाई जाती है सीनों में छुपाई जाती है तौहीद की मैं प्यालों से नहीं नजरों से पिलाई सुभान अल्लाह तौहीद की मैं प्यालों से नहीं पोइ अल्लाह जे कामिल वलियन वटा मिला मामा के दावत ॾिनो औलिया जी सोबत में वेंदा क्यों अल्लाह शरीफ में दरगाह शरीफ के माहाना प्रोग्राम हर महीने जो अंग्रेजी ॿियो थींदो आहे मुंहिंजे कामिल मुर्शिद जो खिताब थींदो आहे ज़िक्र वारा बाना ईंदा आहिनि सोना से रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक ग़ालिबन दिसंबर में थींदो हितां फ़कीर साईं खान मोहम्मद वारा ॿिया साईं मोहम्मद इलियास साईं महबूब अली शाह साहब हे ॿिया जेके दोस्त वेठा आहिनि ज़िक्र वारा ई सभु हुते ईंदा अवां खे भी दावत आहे हिकु दफ़ो अची सजण जी ज़ियारत करे ॾिस है कहिड़ा गुण गाय भलायूं था भायो कहिड़ा गुण गायो भलायूं था भायो हिन दजाली दौर अंदर आहे सारी दुनिया में पहिरियों नंबर पयो सुणो सजण साईं पीर मिली कहिड़ा गुण गायो भलायूं था भायो कहिड़ा गुण भलायूं था भायो है नाहे गंजारो पंध कर अची सजण सा भेट करे नाहे गंजारो पंध करे को अची सजण सा भेट करे को पैजी जीत से सब सारी खबर आहे सारी दुनिया में पहिरियों नंबर पयो सुण सजण साईं पीर मिली कहिड़ा गुण गायो भलायूं था भायो कहिड़ा गुण गायो भलायूं था भायो अल्लाह जे कामिल वलियन जी दरबारन ते अचो उतां फैज़ मिलंदो फरहत मिलंदी सुकून मिलंदो आराम मिलंदो अल्लाह से फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ऐ सोना हबीब असा तोखे जहानन जे ला रहमत बनाए हाणे हिकड़ो नुक्तो इहो त पूरी दुनिया में जेके भी शयूं उन्हनि में बपालू एक रहमत है ॿियो ज़हमत है पर पूरी कायनात में एक ज़ात मुस्तफा करीम जी अहिड़ी आहे जेको रहमत ही रहमत आहे जंहिं वटि ज़हमत आहे बाबा याद ॾिठो नुक्तो ॿी ॻाल्हि रहमत राहिमुन जी माना में राहिमुन जी माना रहम कंदड़ जेको रहम कंदड़ आहे उन जे अंदर चार ॻाल्हियूं ज़रूरी याद आ जेको रहम कंदड़ उन जे अंदर घणियूं ॻाल्हियूं ज़रूरी कहिड़ियूं जिंदा हुजे वेठो हुजे आलिम हुजे ऐं मुख्तार हुजे अख्तियार वारो हुजे महबूब जे अंदर ये चार ही शयूं ऐं हुजूर रहमत राहिमा रहम कंदड़ा कहते आलमीन सभनी जहानन अज भी जेका करम नवाजी थे पी मुस्तफा जे सदके थे
अज भी जेका मेहरबानी तव्हां असांजे मथां थिए पई सरकार जे सदके थिए पई मुंहिंजो त ईमान ऐं अक़ीदो आहे त असीं जेको खाऊं पीऊं था सरकार जो सदको आहे अब तव्हांजो अक़ीदो आहे त पोइ चओ सुभान अल्लाह। हिकिड़े दोस्त चयोसि हम तो अपना खाते चाचे अच्छा मौलाना साहब करते क्या हो जैसे पेश इमाम हूँ मस्जिद में नमाज भी पढ़ाता हूँ बच्चों को कुरान भी पढ़ाता हूँ। मैंने कहा मिलता क्या है आपको? कहा से 10,000 तनख्वाह मिलती है। मैंने कहा अच्छा किस चीज की मिलती है? कहा से नमाज पढ़ाने की, जुम्मे के दिन मिंबर पर बैठकर खुतबा देने की, कुरान करीम की तालीम देने की। मैंने कहा मौलाना साहब अगर आपको अल्लाह ने अकल दी होती तो समझ में आ जाना चाहिए था, लेकिन मैं क्या करूं आप खाकर भी नहीं मान रहे तो आपकी मर्जी। हम तो कहते हैं बरमला कहते हैं तो हम खाते भी सरकार का सदका है, पीते भी सरकार का सदका है। हमें ये सांस अंदर बाहर जो आ जा रहा है ये भी सरकार के सदके से आ रहा है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। है या नहीं? मैंने कहा मौलाना साहब चलो मुझे ये बताओ ये मुसल्ला किसका है, ये मिंबर किसका है जिस पर बैठकर आप खुतबा दिया करते हो, जिस पर खड़े होकर आप नमाज पढ़ाते हो? कहा से ये तो नबी साईं का है। मैंने कहा ये मिंबर और मुसल्ला तेरा नहीं हसनैन के नाना का है। अगर उस पर खड़े होकर नमाज पढ़ाने के तुम्हें 10,000 मिलते हैं तो फिर तुम्हें मानना पड़ेगा कि तुम भी सरकार का ही खाते। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हम तो खाते हैं, हम तो खाते हैं और अल्हम्दुलिल्लाह इस खाने में बड़ा मजा आहे या न? मीराद जो लंगर खाई ॾिसो ॾाढो मज़ो आहे। बाबा लंगर आहे न मीराद इहो शिफ़ा अथव बरकत अथव इन मां फैज़ मिलंदो। ऐं इहा नियत करे खाइजो त अॼु महबूब जी ख़ुशीअ जो लंगर आहे। मौला असांखे बि हिन जे सदके ख़ुशियूं अथाए। सुभान अल्लाह। खुदा जेतिरो ॾिनो अथव न महबूब जो ख़ूब मीलाद मल्हाए। पर जेकॾहिं ॿियो कुझु न अथव को घर में दाल रोटी खाओ था न उहा बि इन नियत सां खाइजो त महबूब जो मीलाद। सुभान अल्लाह। बस आख़िर में सजण साईं जो हिकिड़ो पैगाम अवां खे ॾींदो। सुभान अल्लाह। सब जागो पिया थकजी त न आया पियो सुजाग आयो बेदार आयो। मुझे कामिल मुर्शिद सजन साईं जो पैगाम इहो आहे। साईं जन सभिनी खे फरमाईंदा आहिनि त फ़क़ीरो अवां वाइदो कयो त अॼु खां पोइ राति जी मानी पंहिंजे घर में गॾिजी खाईंदव। घर वारनि सां मानी असां किथे खाईंदासीं? सुपर अल मदीना होटल ते दोस्तनि सां रात जो 1 बजे ताईं होटल ते वेही पोइ ईंदासीं। बच्चा बि सुता पिया, घर वारा बि पाण बि अची हूंदा थी सुम्ही पिया। वरी सुबुह जो सवेर कम ते निकिरियासीं का ख़बर न आहे। साईं जन फरमायो ॾींहं जो अवां ड्यूटी कयो, कमकार कयो, वापार कयो, तिजारत कयो, सब कुछ कयो, पर अॼु खां पोइ इहो मामूल बनायो त राति जी मानी पंहिंजनि बचनि सां गॾिजी खाईंदो। कीअं खाईंदो? साईं जन तरीक़ो ॿुधायो। साईं जन तरीक़ो कहिड़ो ॿुधायो? साईं जन फरमायो त जीअं तव्हां वटि महिमान ईंदा हन दस्तरखान लॻाईंदा हो जेका दाल रोटी तयार कंदा हो दस्तरखान ते रखी महिमाननि खे चवंदा हो साईं बिस्मिल्लाह कयो। साईं जन फरमायो अवां रोज़ानो पंहिंजे घर में राति जो दस्तरखान लॻायो। जेको तयार कयो अथव सभु दस्तरखान ते रखो। पानी भी हुजे, थाम भी हुजन, मानी भी हुजे, उन दस्तरखान ते नंढड़ा भी वेहन, वॾा भी वेहन, मर्द भी वेहन, औरतूं भी वेहन, पुट भी वेहन, न्याणी भी वेहन, सब गॾिजी खाओ। साईं जन फरमायो त पहिरियां मानी न्याणीअ खे कढी। हाणे रुगो मानी न आहे खाइणी, मानी भी खाओ। जेतिरो ख़ुदा मांखे इल्म ॾिनो आहे, जेतिरो अल्लाह मांखे सम्झ ॾिनी आहे, रोज़ानो इन दस्तरखान ते वेही करे पंहिंजनि बचड़नि खे महबूब जे शान जूं ॻाल्हियूं ॿुधायो, मुस्तफ़ा करीम जे अज़मत जूं ॻाल्हियूं ॿुधायो बचड़नि खे त बाबा असां न
जंहिं नबीअ ते कलमो पढ़ियो आहे उहो एॾे कमाल वारो हो जो ईअं इशारो कंदो हो त लथल सिज बि वापसि अची वेंदो, इशारो कंदो हो त चंड बि क़दमनि में अची किरंदो हो, इशारो कंदो हो वण बि हलियो ईंदा हुआ, इशारो थी वेंदो हो, पथरियूं अबू जहल जे मुठ में हूंदियूं हुयूं, कलमो मुस्तफा करीम जो पढ़ंदो हो, महबूब जो मेराज हीअं थियो, जंगे बदर हीअं लॻी, जंगे उहद हीअं लॻी, मुस्तफा करीम जे इश्क़ ऐं मोहब्बत जूं अज़मत ऐं शान जूं रोज़ानो पंहिंजनि बचड़नि खे ॻाल्हियूं। वो छा था सम्झो इन जो नतीजो छा निकिरंदो? फायदो छा? फायदो इहो थींदो ये अमा जा बचड़ा न नंढे हूंदे खां जॾहिं ये ॻाल्हियूं ॿुधंदा आया, ख़ुदा जो कसम आहे वॾा थींदा त आशिक़ रसूल बणिजी पवंदा। ऐं ॿियो फ़ाइदो इहो थींदो जेको न तव्हां ऐं असांजी हिक ॿिए में गैप अची वई, असां तव्हांजी पाण में हिक ॿिए में पीउ जी पुट सां गैप आहे, पीउ पुट खां धीअ खां माउ, ये जेके भी घर जा भाती वेझे हूंदे भी हिक ॿिए खां परे हो, न हिक ॿिए जो हाल वठी था सघूं न ॾेई था सघूं। बाहर ड्यूटीअ में घर में आयासीं त मोबाइल में 4 पुट 5 पीउ, 5 ॾींहं जे हथ में टच मोबाइल वेठा लॻा पिया आहिनि फेसबुक ते सोशल मीडिया ते, वेठो वेही बि हिक ॿिए सां नथा ॻाल्हाइनि। ओ सवे मेल परे जो दोस्त सुञाणींदुसि बि कोन, उन का तस्वीर अपलोड कई, हिन जे साम्हूं आई फेसबुक ते, उनखे लाइक करे वरी माशाअल्लाह चई कमेंट बि लिखी छॾी। अब आहे परे वारो दोस्त जंहिंखे सुञाणी बि कोन, लाइक बि कई, उनखे कमेंट बि कई, ऐं पुट जेके गॾु वेठा आहिनि, हे पीउ जेको गॾु वेठो आहे, इहा लाइक ऐं कमेंट एते छो नथा ॾियो? ई जेका परे वारनि दोस्तनि खे ॾियो था न, इहा लाइक ऐं कमेंट पाण में बि हिक ॿिए खे ॾींदा कयो घर में। सम्झ में ॻाल्हि न आई? अब पुट मोकिलियोसीं बाज़ार मां, बाबा वञी सब्जी वठी आ, बचड़ो सब्जी वठी आयो, ॾाढी सुठी वठी आयो, तो ॾिठो त तोखे वड़ी कमेंट ॾेई छॾे न, पुट जी तारीफ़ कर त बाबा ॾाढो होशियार आहे, ख़ुदा तोखे सम्झ ॾिनी आहे, सब्जी ॾाढी सुठी वठी आयो। पुट जी तारीफ़ न कंदासीं, पुट पीउ जी तारीफ़ न कंदो, घर वारीअ भाॼी सुठी पचाई तारीफ़ न कंदा। होटल ते वियासीं मानी खाइण, होटल वारे सर्विस ॾाढी सुठी ॾिनी, बेरे थाम भी जल्दी खड़ी आयो, पानी भी जल्दी खड़ी आयो, वरी भाजी खाधव ॾाढी तव्हांखे वणी, तव्हांजे मथां अलर्ट लॻो बीठो पियो हो। आख़िर में बिल ॾिनो, 1000 रुपयो बिल आयो, उहो त ॾिनो पर 50 रुपयो न बेरे खे बि टिप ॾेई आयो, छो त राज़ी थियोसीं, यार तो ॾाढी सर्विस सुठी ॾिनी असांखे, खिदमत सुठी ॾिनी। इहो 50 रुपयो टिप जेको बेरे खे ॾियो था, कॾहिं घरवारीअ खे इहो 100 रुपयो टिप ॾिनो? फकीराणी मानी ॾाढी सुठी पचाई थी, ॾाढो मज़ो आयो आहे, हे 100 रुपयो तुंहिंजे लाइ असांजे तरफ़ां गिफ्ट आहे, तोहफ़ो आहे। इहे जॾहिं असां ट्रिप घर में ॾींदासीं न, पुट खे औलाद खे शाबाश ॾींदासीं, इहा शाबाश वॾो कमु कंदी, तुंहिंजनि बचड़नि में इहा शाबाश हौसलो पैदा कंदी, एतमाद पैदा कंदी। पंहिंजी औलाद खे एतमाद ॾियो, पंहिंजी औलाद खे हौसलो ॾियो, शाबाश ॾियो, लाइक कयो, कमेंट कयो, पोइ ॾिसो त अव्हांजे घर जो माहौल जन्नत कीअं थो बणिजे। सजण साईं चाहे थो त अव्हांजे घर जो माहौल ॾाढो सुठो बणिजे। उन जो तरीक़ो साईं जन इहो ॿुधायो आहे त हूअं नथा करे सघो, राति जी मानी गॾु खाओ वेही, भला इहा बेप ख़तम थींदी, दूरी ख़तम थींदी, हिक ॿिए जी ॻाल्हि ॿुधी सघंदो, ॿुधाए सघंदो, हाल वाल ॾेई वठी सघंदो, त मुंहिंजा दोस्तो पोइ मां अव्हांखे दावत कंदुमि। जेकॾहिं इहा ॻाल्हि फ़क़ीर जी अव्हांखे सम्झ में अचे त पोइ अॼु खां पोइ नियत कयो, वाइदो न, नियत कयो, कोशिश कंदासीं राति जी मानी घर में बचनि सां गॾु ई खाईंदा। अन ॻाल्हि सम्झ में अचे थी? ऐं फ़ाइदो मिलंदो आहे, ईअं करे ॾिसो वॾो फ़ाइदो थींदो। ऐं जॾहिं फ़ाइदो नज़र अचेव न, पोइ हलिया अचिजो दरगाह अलाहबाद शरीफ़ ते, त वाह वाह सजण साईं तुंहिंजे सबक़ जो असर आहे। जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मां अव्हांखे दावत ॾियां दरगाह शरीफ़ ते अचो, जन दोस्तनि ही प्रोग्राम सजायो, कोशिश कई, अहिड़ो सुहिणो प्रोग्राम
मुनक़िद कयो। खुदा जी बारगाह में दुआ पे करो अल्लाह उन्हनि जे इन काविशुनि खे क़बूल फरमाए ऐं उन्हनि जे रिज़्क़ में रोज़ीअ में बरकत अता फरमाए। खुदा उन्हनि जी इज़्ज़त में आबरू में तरक्की अता फरमाए। अल्लाह ताला उन्हनि जे इन काविशुनि खे क़बूल फरमाए। अल्लाह ताला मुंहिंजो चवण अवां जो ॿुधल क़बूल फरमाए। मूंसां गॾु शागिर्द